कराची जे इलाइक़े सोराब ॻोठ में औरत ऐं संदसि टिनि ॿारनि जा फाहो खाधल लाश ठाहिया आहिनि। इहा इंतिहाई अफ़सोसनाक ख़बर आहे जेका मां सां शेयर करे रहिया आहियूं त कराची जे इलाइक़े सोराब ॻोठ में औरत ऐं संदसि टिनि ॿारनि जो फाहो खाधल लाश ठाहियो आहिनि। पुलिस जो चवणु आहे त फ़ौती औरत जो तालुक़ु अफ़गानिस्तान ऐं संदसि मुड़ुस जो तालुक़ु लिया सां आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो आपघात जो नतीजो लॻी रहियो आहे, जांच कई पई वञे। इंतिहाई अफ़सोसनाक ख़बर खां मूंखे आगाह करे रहिया आहियूं त कराची जे इलाइक़े सोराब ॻोठ में औरत ऐं संदसि टिनि ॿारनि जा फाहो खाधल लाश ठाहिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त फ़ौती औरत जो तालुक़ु अफ़गानिस्तान ऐं संदसि मुड़ुस जो तालुक़ु लिया सां आहे। पुलिस जो चवणु हो त वाक़ियो आपघात जो नतीजो लॻी रहियो आहे, जांच कई पई वञे। इंतिहाई अफ़सोसनाक ख़बर खां मूंखे आगाह करे रहिया आहियूं त कराची जे इलाइक़े सोराब ॻोठ में औरत ऐं संदसि टिनि ॿारनि जा फाहो खाधल लाश ठाहिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त फ़ौती औरत जो तालुक़ु अफ़गानिस्तान ऐं संदसि मुड़ुस जो तालुक़ु लिया सां आहे। पुलिस जो चवणु हो त वाक़ियो आपघात जो नतीजो लॻी रहियो आहे, जांच कई पई वञे। इंतिहाई अफ़सोसनाक ख़बर खां मूंखे आगाह करे रहिया आहियूं त कराची जे इलाइक़े सोराब ॻोठ में औरत ऐं संदसि टिनि ॿारनि जा फाहो खाधल लाश ठाहिया आहिनि।